अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो। पेट्रोल ₹6.39 फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹70.83 महांगो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹327.12 फ़ी लीटर थी वई। डीज़ल जो नओं अघु ₹375 फ़ी लीटर मुक़रर। गासलेट जी क़ीमत में ₹70.80 वाध। यमनी हुसैन जा सऊदी अरब जे ॿिनि ऑयल टैंकर्स मथां हमला। इंसारुल्लाह तंज़ीम जो चवणु आहे त सऊदी ऑयल टैंकर्स नाकाबंदीअ जी भञकड़ी कई। सऊदी अरब जे ख़ाबरू इदारे हमले जी तस्दीक़ करे छॾी। ख़ाबरू इदारे मूजिबि सऊदी अरब जे जहाज़नि खे निशानो बणायो वियो आहे। हमले सबबि जहाज़ जे अॻे हिसे में बाहि लॻी वई। अमलो महफ़ूज़ रहियो। कश्मीर जे कच्चे में हथियारबंद नौजवान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ इब्राहिम सोलंगी में सदाम सोलंगी खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे जवाबदारनि पुराणे तकरार तां नौजवान खे क़त्ल कयो आहे।